नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त किप्रो मां ख़बर ॾींदड़ किप्रो में नारा सर्कल यूनियन जे अॻवाननि सदर ओबायो इंगोर जो जनरल सेक्रेटरी हैदर गज्जू ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुख़ालिफ़ कंहिं जे चर्च ते बोखलाहट जो शिकार थी यूनियन जे जनरल सेक्रेटरी हैदर गज्जू ते बेबुनियाद इल्ज़ाम बाज़ी करे रहिया आहिनि, जेको सरासर ग़लति आहे। हिननि वधीक चयो त कंहिंखां बि ॾिॾण या झुकण वारा न आहियूं। यूनियन जे समूरनि माण्हुनि सां हमदर्दी आहे। इन्हनि जो साथ ॾेई सुरखरू थींदा रहंदासीं, कंहिंजी बि ब्लैकमेलिंग में न ईंदासीं। 25 तारीख़ वठी मुंहिंजे मुखालिफ़ ग्रुप जेको आहे उहो सॼो मुंहिंजे ख़िलाफ़ माना इंटरनेट ते हर पासे माना दबदबो त हैदर गज्जू खे असां लाहे छॾियो आहे, कोट सगोरी लाहे छॾियो आहे, असां बि हुनखे घर भेड़ो करे छॾियो आहे। इहा जेका बि ॻाल्हि आहे सॼी कूड़ ते ॿधल आहे। मूंखे न लाथो आहे, मूंखे कोट सगोरी जो लेटर जेको आहे साम्हूं ऑडर मुंहिंजे कोट सगोरी साम्हूं पियो आहे। मूंखे कंहिं बि को लाथो न को हिन खां लही सघियो आहे। मूं 20 साल ख़िदमत कई आहे। इरीगेशन परमानेंट फील्ड पर जो जनरल सेक्रेटरी आहियां। मूं 20 साल माण्हुनि जी ख़िदमत कई, आवाम जी ख़िदमत। को बि आवाम जो माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ु न आहे। सिर्फ़ु इहे 3-4 अनासर मुंहिंजे ख़िलाफ़ु आहिनि। उन खां थींदो त वीचारनि खां कुझु बि कोन, खामखा वार्ता न विञा आहिनि। उन्हनि खां इहो थो चवणु चाहियां त ॼट अवां आहियो अनपढ़ियल, अव्हांखे कहिड़ी ख़बर त कोट सगोरी ऑडर छा हूंदो आहे ऐं कोट सगोरी छा लिखियो आहे ऑडर में। तव्हां उहो पढ़ी कोन, तंहिंखां अॻे असां हैदर गज्जू खे घर भेड़ो करे छॾियो आहे। इहो अवां जो ग़लति असांजे बेलदारनि खे, असांजे मज़दूरनि खे ब्लैकमेल करण जे चकर में अचनि। हिननि जो टोलो जेको सो ब्लैकमेलर आहे। बराए महिरबानी ब्लैकमेल जे टोले में असांजो इरीगेशन खाते जो को बि मुलाज़िम न ईंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।